खिदमत में अर्ज कंदासीं त पंहिंजे नूरानी ऐं विजदानी खिताब सां तव्हां असां सभिनी खे नवाज़िन मुस्तफ़ीज़ फरमाए। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूर अनफुसिना व मिन सय्यिआत अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व ला शबीह लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व हबीब रब्बिना व शाफ़िअना व नाफ़िअना व नूरना व नूर रब्बिना व मौलाना व मनजाना व क़ुर्रत अयूनिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ज़ुय्यिन लिन्नास हुब्बुश शहवाति मिनन निसाइ वल बनीन वल क़नातीरिल मुक़न्तरति मिनज़ ज़हबि वल फ़िद्दति वल ख़ैलिल मुसव्वमति वल अनआम वल हर्स ज़ालिक मताउल हयातिद दुनिया वल्लाहु इंदहु हुस्नुल माब। क़ुल अउनब्बिउकुम बिख़ैरिम मिन ज़ालिकुम लिल्लज़ीना इत्तक़ौ इंद रब्बिहिम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार व अज़वाजुम मुतहहरतुन व रिदवानुम मिनल्लाह वल्लाहु बसीरुम बिल इबाद।
अल्लज़ीन यक़ूलून रब्बना इन्नना आमन्ना फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना वक़िना अज़ाबन्नार। अस्साबिरीन वस्सादिक़ीन वल्क़ानितीन वल्मुनफ़िक़ीन वल्मुस्तग़फ़िरीन बिलअस्हार। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लग़ना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील। ज़ेर साया गौसे आज़म खाक पाए हर वली। ए बुलबुलान गुंचाए गुलज़ारे अहमदी। सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभी वॾे आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेहरबान बुजुर्गो, मोहब्बत वारा भाइरो, सोहणे मदीने वारे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां नीह रखण वारा नौजवानो, अजो कोई दीनी प्रोग्राम असां ऐं अव्हां जे ॼातल सुञातल शख्सियत इल्मे दीन जे वॾे आलिम हज़रत अल्लामा क़िबला साईं मुफ्ती करीम बख्श रहमतुल्लाह अलैह जो सालियानो उर्स मुबारक जहें प्यारी शख्सियत अजीम शख्सियत पांजी जिंदगी अल्लाह जी दीन जे इल्म पढ़ाइण में गुजारी। हजरत क़िबला चश्मे शरीफ वारा रहमतुल्लाह अलैहिम जन खां पान मुजाज़ब हा अल्हम्दुलिल्लाह नक्शबंदी सिलसिले में कामिल हुआ, पर पान ॿियुनि मसरूफ़ियतुनि खे पासे ते रखंदे दीन जे इल्म जे पढ़ाइण जे हवाले रहिया ऐं सॼी ज़िंदगी इन ख़िदमत खे सरअंजाम ॾिनो। अल्लाह ताला संदन साहिबज़ादनि खे बि
इहा सआदत नसीब करे। संदन शागिर्दन में अल्लाह ताला इहो जज्बो पैदा करे, इहो शौक़ वधाए त दीनी इल्म जी तरक्की थे, दीनी इल्म में माण्हू मथे अचनि। ख़ुसूसन हिन हलंदड़ माहौल में दीन जे इल्म जो पढ़ाइण, दीन जे इल्म सां मुहब्बत रखण, दीनी मदरसन खे क़ाइम करण, ही वॾी अहम शइ आहे ऐं वॾी ज़रूरत वारी ऐं बुनियादी शइ आहे। संदन साहिबजादन खे अल्लाह ताला इहा तौफ़ीक़ ॾिनी आहे जो पंहिंजे वालिद गिरामी जी यादि खे मल्हाईंदा अचनि था। जेके अल्लाह जा बाना सानन हिन प्रोग्राम में ताउन कनि था, मदद कनि था, साथ ॾियनि था, उन्हनि खे बि अल्लाह ताला इहो अजुर अता फरमाए, सवाब अता फरमाए जो हिन प्रोग्राम खे मुहब्बत सां मल्हाईंदा अचनि। हिन प्रोग्राम में साईं जन जा तरीक़त जा शेख मुर्शिद हजरत साईं क़िबला अब्दुल रऊफ़ जान बि तशरीफ़ फरमा थी, अमां सां मुखातिब थिया। मूंखां बाद क़िबला साईं कंबर शरीफ वारा बि तव्हां खे पंहिंजी ज़ियारत कराईंदा। विच में मुख़्तसर टाइम जे लाइ मां जे अॻियां आयो आहियां। अर्ज़ कंदुसि जेके क़ुरान करीम जो आयतूं मूं पढ़ियूं आहिनि, उन्हनि आयतुनि में अल्लाह ताला ॿ शयूं बयान फरमायूं। हिकिड़ी पंहिंजी पसंद यानी अल्लाह ताला जी पसंद, ॿी वरी बानहन जी पसंद, बानहन जी चाहत, बानहन जो शौक़ ऐं जिन शयुनि सां बानहन जी मुहब्बत आहे। ॿई ॻाल्हियूं अल्लाह ताला बयान कयूं आहिनि। पहिरीं बानहन जी मुहब्बत वारी ॻाल्हि बयान थी आहे, उन खां पोइ अल्लाह ताला पंहिंजी पसंद बयान फरमाई आहे। रब्बुल आलमीन जी ज़ात जी कलाम करीम खे तवज्जो सां ॿुधो, शौक़ सां ॿुधो, जीअं मुहब्बत सां आया हो इन मुहब्बत सां ॿुधो। अल्लाह ताला पहिरियां बानहन जी पसंद खे बयान कंदे ऐं इरशाद फरमायो। अल्लाह फरमाए तो ज़ुय्यिना लिन्नास हुब्बु शहवात मिनन निसाए वल बनीन वल क़नातीरिल मुक़ंतरत मिनज़ ज़हब वल फिद्दा वल खैलिल मुसव्वमत वल अनआम वल हर्स ज़ालिक मताउल हयातिद दुनिया वल्लाहु इंदहु हुस्नुल माब। अल्लाह फरमाए तो मानहन जे ला ख़्वाहिशात जी मुहब्बत सिंगारी वैया, उन्हनि जी मुहब्बत में मुबतला आहिनि, उन्हनि जी मुहब्बत में फाथल आहिनि, उन्हनि खे घणी चाहत चाह रखंदा आहिनि, उन्हनि सां मुहब्बत घणी रखंदा आहिनि। वे कहिड़ियूं शयूं आहिनि? अल्लाह फरमाए थो मिनन निसाए, परी परी शइ आहे औरतुनि जी मुहब्बत मुझे बानहन जे दिल में सिंगार वई। याद रखो जेका अल्लाह ताला औरत कहे बान्हे जी नग बनाई आ, उन जी घरवारी आ, उन सां हुन जो निकाह आ, उन जे लाइ उहा हलाल आ। उन सां मुहब्बत रखण, उन जो हक़ अदा करण, उन खे संभालण, उन जी दिल आज़ारी खां बचण, उन जी दिल जोई करण, इहा बुरी शइ नाहे, इहा भली शइ आ, सुठी शइ आ। पर जेकॾहिं उन औरत जे मुक़ाबले में
अल्लाह जे ज़ाता बरकाती मोहब्बत अचे, सोने नबी पाक जी मोहब्बत अचे, कुरान करीम जी मोहब्बत अचे, शरीयत जी दीन जी मोहब्बत अचे, त पो औरत जी मोहब्बत खे पोइते करे अल्लाह ही अल्लाह जे महबूब जे मोहब्बत खे अॻिते आहे। शुक्र जो पाणे सुभान अल्लाह चई थव, छो त आदत थी वई आ त दुरूद ला बि मौलवी चवे, सुभान अल्लाह ला बि मौलवी चवे, जे ज़बान सां न चवे त ॿई हथ त मथे खणी इशारो त करे, उन जे बजा तव्हां पाणे सुभान अल्लाह चओ ऐं चई अथव अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। मुंहिंजे हबीब करीम जा प्यारा उम्मतीयो, औरत जी मुहब्बत अव्वल क़ुरान बयान कई आहे ऐं अल्लाह अज़्ज़ व जल जी ज़ात बरकाती क़ुरान करीम जा तफसीर, सुहने महबूब जूं हदीसूं, सहाबे किराम जी ज़िंदगी, अल्लाह जे वलीयन जी तारीख़ इहो ॿुधाए थी त औरत केॾी बि भली हुजे, शरीफ हुजे, नेक हुजे, तुंहिंजी ख़िदमतगार हुजे, तुंहिंजे घर वारी आहे, तुंहिंजे निकाह में आहे, उन जा सभु हक़ अदा कर, पर जेकॾहिं उहा अल्लाह ऐं अल्लाह जे महबूब जे मोहब्बत में रुकावट बणिजी त पोइ उन जी मोहब्बत छॾे ॾे, अल्लाह ऐं नबी सां मोहब्बत निभाए। उहद शरीफ जी जंग थी। उहद मशहूर जबल आहे, मदीने मुनव्वरह जो जबल आहे ऐं कई अल्लाह जा बाना हज या उमरे में उनखे ॾिसी आया आहिनि। सुहिणा महबूब उनती मेहरबान हा ऐं फरमायो हुयऊं त उहद जबली युहिब्बुना व नुहिब्बुहु, उहद अहिड़ो पहाड़ आहे जो उहो असां सां मोहब्बत थो रखे, असीं उन सां मोहब्बत हा। उन उहद जी भर में जंग लगी। अल्लाह ताला जी ज़ात बरकात हबीब जो सहाबिया, हजरत नबी पाक जो मुहिब्बा नौजवान, उन पंहिंजी शौक़ मां शादी कई आहे, घरवारी बि जमाल हुस्न वारी आहे, इंतिहाई प्यारी आहे, नंढी उम्र वारी आहे। जॾहिं महबूबन करीमन जे प्यारे निकाह कयो आहे, रुख़्सती थी आहे, रात जो घोट ऐं कुंवार बिस्तरे ते आरामी थियनि था त असहाबी सगोरे तलवार पंहिंजे मथनि खां रखी आहे। छा रखई ऐं हाणे छा रखंदा आहियो? बंदूक किथे? हाणे या शराब जी बोतल या टीवी त हूंदी हूंदी, हिकिड़ी बीवी बि टीवी। अल्लाह ताला जा बानड़ो सहाबी तलवार रखी, घर वारी पुछेसि थी साईं मां नंढड़े हूंदे खां वठी करे मिटनि माइटनि जे शादियुनि में वेंदी रही आहियां, कंहिं बि घोट ईअं तलवार न रखी आहे, छो रखी आहे? सहाबी फरमाए थो त मां इन जे लाइ रखी आहे त मता ओचितो मुंहिंजो महबूब मदीने वारो सदराए ऐलान कराए त जिहाद ते हलो, जंग ते हलो, त ॻोल्हण जी देर न थिए, जीअं कन ते आवाज़ पहुचे तीअं पहुचंदो। बीबी साहबा हैरान, अजब में साईं मां हेतरी हुस्न वारी ऐं वॾी चाहत सां तो मूंखे वरतो आहे, हाणे वरी मूंखे छॾींदे? चए थो तूं त दुनिया जो इंसान आहीं, पर जे जन्नत जूं हूरूं हिकु न लखे लही अचनि त उन्हनि ॾे को न ॾिसंदुसि पंहिंजे दिलबर महबूब जे सॾ खे जी चवंदुसि। असां ॾिठो आहे काफ़ी जायुनि ते पाण वीचारा मर्द सालिह निमाज़ी
कुरान पाक जी दौर करण वारा अल्लाह जी जिक्र करण वारा सोने नबी ते दुरूद पढ़ण वारा पर शादी थींदी त वाणियन जे रस्मुन खे बि मारे वींदा टपी वींदा रंडियूं राग कंदियूं फनकार घुराईंदा पुछ पुछ बाही छा थो करी चवंदो साईं छा कयां घर वारनि जो शौक़ थी मुझा मिठा भा घर वारनि जो शौक़ थी हीअ बि घर वारी आहे हीअ बि हुज़ूर पाक जी सहाबियाणी बाहे नौजवान बाहे हबीबन करीम जी ज़ात बरकत तरफां सॾु करायो जंगे उहद ते हलो हज़रत सहाबी हिन ज़ला नालो आ देरी न कई आ तलवार खणी उथियो आ हुस्ल करण बि ज़हन मां निकिरी वियो विहजन बि ज़हन मां निकिरी वियो तलवार खणी निकितो आ दरवाज़े ते घरवारी पहुती आ साईं मूं ॾे निहार चए थो निहारींदुसि बि कोन छो त दिलि हिक मदीने वारे जो हक़ आ उनखे मुंह ॾेई छॾी आ ॿी जी मोहब्बत जो मुंहिंजे दिलि में को इम्कान ई कोन्हे को हिक मदीने वारे जे हवाले दिलि करे छॾी आ जंग कंदे शहीद थी वियो सहाबे किराम की जंग खां पोइ जॾहिं शहीदन जे जिस्मन खे ॾिसण जो मौक़ो मिलियो ॾिठऊं त उन अल्लाह जे महबूब जे प्यारे जे जिस्म ते पाणीअ जा कतरा सहाबन आका खां पुछो महबूब ही छा आहे पाण फरमायूं तकड़ में निकितो हो हुस्ल कोन कयो हुयाई अल्लाह अज़्ज़ व जल मलाइकन खे फरमायो त शहीद खे गुस्ल ॾिबो त नाहे पर हिन ते गुस्ल अॻु में रहलो हुयो इनके आसमान जमीन जे विच ते झले ऐं जन्नत जी पानी सां हुस्लो ॾियारियो इहो ई मैदान जंहिंखे तव्हां सुन्नत जमायत वारनि विसारे छॾियो जलसे में वेठा आहियो ईदगाह पे ज़रे घटि मस्जिद कॾहिं उहद जे शहीदन जी कॉन्फ्रेंस ॿुधी अथव जवाब करियो न छो मां खैरपुर मीर जे भर में टियों ॾींहुं जलसे ते हुजा मूं जो उहद जे शहीदन जी ॻाल्हि कई त हिकिड़ो उथी बीठो चई असां त हे ॿुधाई करे कोन्हे स्टेज ते हाफिज आलिम ॼाणू बुजुर्ग वेठा मावा खां पुछां थो बलक उन्हनि खे तव्हां पंहिंजी मुंहं सां छो त हींअर कोन पुछंदा ग़रीब मुंहं गुर डिॼनि था पंहिंजी मुंहं सां चओ न त साईं जेके क़ुरान पाक जूं आयतूं आहिनि वलीन क़ुतिलू फी सबीलिल्लाह अमवाता इहे कॾहिं नाज़ुल थियूं कहिड़ा शहीद हा जन जे लाइ नाज़ुल थियूं मुंहिंजो मदीने जे घोट जो दिलबर बचड़ो सुहिणो हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु त हबीब जे हिजरत जे 60 साल खां पोइ शहीद थियो आहे अॻु में इहे आयतूं कंहिंजे लाइ न थियूं हूं उहे कहिड़ा शहीद हा जन जो अल्लाह ताला इन्हनि में ज़िक्र कयो आहे कभी खां पुछो उहद जो मैदान सुहना मदीने वारा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठा नबी से जो सहाबिया हजरत साद बिन अबी वक्कास रदियल्लाहु ताला अन्हु एतरो दुश्मनन जे मथा तीर वसाए तीरन जा मीह वसाए छॾियईं धक्के न पियो केराइन पियो हेॾे निहार जो उन जे तीरन हणन खे उन जी हिम्मत खे उन जे मेहनत खे उन जे तीर अंदाज़ी खे ॾिसी मुंहिंजा महबूब एतिरो राज़ी थिया एतिरो राज़ी थिया एतिरो राज़ी थिया जो फरमाइनि था इर्म साद फदाक अबी व अम्मी सद मूं मुहम्मद पाक जा मां पीउ तोता कुर्बान वञनि अञा तीर हण हण
दुनिया चई थी त असांजा अबुअम मुस्तफ़ा ता कुर्बान, मां चवां थो तूं चई थो त अबुअम मुस्तफ़ा ता कुर्बान, पर उन जवाननि जो छा शान आहे जन खे मदीने वारो फरमाए इरम साद फदाक अबी उम्मी सादती रहण अल्लाह तोखे नवाज़ियो आहे, मूं मुहम्मद घोट जा मां पीउ तो ता कुर्बान। उन्हनि खे कॾहिं यादि कयो था जो सुन्नी आहे तरसो ॼाण चाचा आयव पाणे ख़बर पवंदी जेके जन्नतुल बकी में ट्रैक्टर हलाए बिल्डोज़र हलाए ओहद जे शहीदनि जे मज़ारनि खे मैदान था कनि, खातून जन्नत जहिड़ी पाक दामन जे मज़ार ते बिल्डोज़र हलाइनि था, उहे तव्हांखे छॾींदा, अकुल विञाए छॾियव, होश विञाए छॾियव, समझ विञाए छॾियव। अहिड़ा त अल्लाह ताला तव्हांजा हौसला खता कया आहिनि जो जन पंहिंजा साह मदीने वारे घोट जे कदमनि खे चुमंदे ॾिना, उन्हनि जी यादगिरी, उन्हनि जो ज़िक्र ई उन्हनि जी तालीम चाही, तरबियत चाही, फिक्र चाहो, ज़हन चाहो, उहा ॻाल्हि ई रब्बुल आलमीन जा प्यारा बानड़ो मूडे निहार जो गौर सां अल्लाह ताला जी ज़ात आ बरकात एरने प्यारन जी महफिल मल्हाइण, याद मल्हाइण, ज़िक्र खैर कराइण, माण्हुनि जा ज़हन ठाहिण, असां सुन्नत जमात खे नसीब फरमाए, असां खे अल्लाह ताला तौफीक अता फरमाए। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात या उम्मतियो अल्लाह फरमायो माण्हुनि जे लाइ औरत जी मोहब्बत सिंगारी वई आ, पर मूं अर्ज़ कयो त हक़ आ नंगो आ जायज़ मोहब्बत भली रख, पर जेकॾहिं तुंहिंजे उन मोहब्बत जो सबबु हुज़ूर जे मोहब्बत में रुकावट आ, अल्लाह जे मोहब्बत में रुकावट आ, रसूल करीम जे पैगाम में रुकावट आ, शरीयत जे अमल में रुकावट आ, त ज़ाल छॾे ॾिबी मिठे मुहम्मदी दामन न अल्लाह ताला फरमायो हिकड़ी ताके औरतन जी मोहब्बत आबी वल बनीन ऐ पुत्रन जी मोहब्बत अमा जे दिल में सिंगारी वैया, पुत्र बल्ला सालिह बनाए त भली शे आहिन, नेमत आहिन, सादत आहिन। अल्लाह जा बानड़ो महबूबे करीम जो पहिरियों नंबर यार, यारे गार, वफादार, रास्त करदार, सही रफ्तार हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको नक्शबंदी सिलसिले वारनि जो आखिरी मुर्शिद आ, उन खां पोइ मदीने वारे जो पाक नालो ईंदो आ। हजरत अबू बकर सिद्दीक बदर जे जंग में आयो, अबू बकर सोने जो पुत्र अञा मुसलमान थियो हो, उहो बदर जे जंग में काफ़िरन सां गॾी आयो हो। जंग में त अल्लाह पंहिंजे हबीब खे फतह अता फरमाई, जने अबू बकर सोने जो पुत्र मुसलमान थी पीर सां कचहरी में वेठो आ, चार दोस्त ॿिया बि वेठा हा। पुत्र चए थो बाबा बदर जी जंग में तव्हां मुंहिंजे तलवार जे साम्हूं हा, पर पीर सम्झी छॾे ॾिनो माव। हज़रत अबू बकर फरमायो अब्बा तो पीर सम्झी छॾे ॾिनो, पर जे मुंहिंजी तलवार जे वार में अची हा त मां को न छॾियां हा, तलवार सां टुकड़ा बनाया जो त मूंखे पुटन खां वधीक मोहम्मद करीम प्यारो। सोने रसूलुल्लाह जा उम्मतियो पुत्र बि लख लहन सालिहन त रूह रूह जी राहत हन, कल्ब जो करार हन, सीने जो सुरूर ऐं सुकून आहिन, पर मदीने वारे महबूब खां वधीक पुत्र प्यारा ज़ुय्यिन लिन्नास हुब्बु शहवात मिनन निसाए वल बनीन वल कनातीरिल मुक़न्तरत मिनज़ ज़हब वल फिद्दा। ई मुझो किताब
टिन किताबन जो मजमूआ कसीदो बुर्दे जो शरह बहन मिया कसीदे गौस आजम जो शरह बहन मिया कसीदे इमाम आजम जो शरह बहन मिया 15 कापियूं आहिनि मां पंहिंजी साथी मौली अब्दुल हलीम खे तकलीफ़ ॾींदुसि अवां जे खणा अॻियां खणी हले ही त स्टेज वारनि खे मस पूरी पवंदा दुरूद मुंहिंजे दिलबर ते ॾाढा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾी आवाज़ वॾी आवाज़ वॾी आवाज़ कहड़ी मोहब्बत अल्लाह फरमाए तो बल कनातीरिल मुकंतरत मिन ज़हब वल फिद्दा सोने चांदी जी मोहब्बत पर ढेर हो जाए तोले अधते दुनिया राजी ना है ढेर हो जाए पर जन के अल्लाह नवाजो जन के अल्लाह तौफीक ॾिनी जन के अल्लाह करम नवाजी कई ओहे ने ढेरन के मदीने वारे जे कदमन में कुर्बान करे छॾींदा सोने रसूलुल्लाह फरमायो जंग जे लाइ मदद कयो तवज्जो कजो जंग जे लाइ मदद कयो हजरत हबीब करीम जा सहाबी को थोरो को घणो माल खणी आयो सैयदना उस्मान ज़िन्नूरैन नबी सुने जो न्याणो पुफीअ जे धी जो पुत्र पुफाट जो पुत्र केर हजरत चिट्टो च वॾे आवाज़ सां च लज न कर नालो वठ हजरत उस्मान जी अजमत बुधो जन्नती हिन जवान जी अजमत बुधो मुस्तफा जे पुफीअ जे न्याणीअ जो पुत्र उन अज़ीम शान जी अजमत बुधो सोन जा 1000 दीनार खणी आयो 1000 दीनार इन दौर में अरबन जी मिल्कत चबी करोड़न जी बिजाइन आहे 1000 सोना दीनार खणी आयो हबीबन करीम जे अॻियां अचे थो रखे हेरी थो बनाए महबूब नखे हेठ मथे करे फरमाईंदा था उस्मान अॼु खां पोइ तुंहिंजे दफ़्तर में गुनाह ईंदो ई कोन नग भलो आ पर मदीने वारे खां मथे ना है पुत्र भलो आ पर मुस्तफा खां मथे ना है सोन चांदी भलो आ पर हुजूर खां मथे ना है वल खैलिल मुसव्वमत वल अनआम वल हरस भला भला घोड़ा निशान कल घोड़ा चुपायो माल में ढगियों बकरियों रिढूं डाचूं वल हरस भला भला फसल पोखूं अल्लाह फरमाए तो सभिनी जी मोहब्बत मुझे बान्हा जे दिल में समायल पर मूं अल्लाह वट इन्हनि खां बि वधीक मोटन जी सुहिणी जाइ हिक ॿिए ॾे निहारियो न जवान थी वियो तवज्जो सां ॿुधो एक बे जी ज़ियारत पोए कजो 2 मिनट मूडे तवज्जो खुदा फरमाए तो यह बान्हन जी पसंद आ कुल अनब्बियुकुम बिखैरिन मिन ज़ालिकुम लिल्लज़ीना तक़ौ इंद रब्बिहिम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार व अज़वाजुम मुतहहरतुम व रिदवानुम मिनल्लाह वल्लाहु बसीरुम बिल इबाद
महबूब अव्हां चओन पैगाम मुंहिंजो आहे अव्हां पहुचायोन छा चओन छा मां अव्हां खे इन सभिनी खां भली शइ ॿुधायां भली शइ ॿुधायां हाँ मुझा मालिक बुधा अल्लाह फरमाए तो लिल्लज़ीना तक़ऊ इंद रब्बिहिम जेके अल्लाह खां टिजन था उन्हनि जी लाइ अल्लाह वटि बिहिश्त आहिनि जंहिंजे हेठां नहरूं थियूं वहनि कंहिंजे लाइ जेके अल्लाह खां टिजन था कई भेरा मां अर्ज़ु करे चुको आहियां जलसन में त हिकिड़े बादशाह जो मामूल हो उन जी ममलिकत माना बादशाही जे एरिया में जेकॾहिं का शादी थींदी हुई त उन नौजवान कुंवार खे जबरन ज़बरदस्ती घुराए पहिरीं ॿी राति पान इस्तेमाल कंदो हो कई औरतूं इस्तेमाल कई वरी उन्हनि खे पैसा ॿेसा ॾेई मोटाए छॾींदो हो हिकु दफ़े की अहिड़ी औरत बाई जेका ख़ुदा जे ख़ौफ़ वारी उनखे घुराए ऐं ॿाहिरां पंहिंजा गार्ड बीहारियईं इंतज़ामिया बीहारियईं पुलिस बीहारियईं पहरेदार बीहारियईं पाण वॾे हाल में वेठो हो औरत खे चए थो वञो दरवाज़ो बंदि करे आ वो तो बादशाह हो पर खुदा शलमू गुनहगार खे बि पंहिंजो ख़ौफ़ ॾे तव्हांखे बि अल्लाह पंहिंजो ख़ौफ़ ॾे नशो हुकूमत जो त ॾुखियो आहे जॾहिं बादशाह जी हुकूमत उहा नौजवान कुंवार दरवाज़ो बंदि करण ॾे वई मोटिया त रोंदी पई अचे जे ॿियूं औरतूं ईंदियूं आहिनि त ख़ुशि थींदियूं आहिनि तूं रोई थी जे मां रोआं थी त केॾो अल्लाह बेपरवाह आहे जो तो जहिड़े बेअकुल खे बादशाही ॾिनी तो जहिड़े बेअकुल बादशाही ॾिनी जे मां बेअकुल हां जे ॿियो छा कीअं बेअकुल हां चई तो दरवाज़ो बंदि करे आ दरवाज़ो खुलियल हुजे हां त बि तुंहिंजा नौकर छा कना तो वॾा जेके माण्हू आहिनि उहे कंदा आहिनि कॾहिं कॾहिं सूअर जो शिकार पोइ ग़रीब ने सूअर खे मिरो ईअं पख हणंदा आहिनि जो कॾहिं सॻे पीउ खे भाकुर कोन ॿुधो आहे या न ॻाल्हायो त सही मिरो जेको नजसल आहिनि उन जे टंगुनि में हथ उन जे पासनि में हथ उन जे गिग में वासुनि में हथ ही मुस्लमान जेको 3-4 पघार ते पंहिंजा ॿई जहान तबाह नौकर त आहे अहिड़ी शइ वॾे माण्हू खे शराब नौकर प्यारींदो आहे जे उघाड़ो थी पए त ढकींदो नौकर आहे इन 4-5 हज़ारनि खे छॾे ॾे का हलाल रोज़ी ॻोल्ह सुठी रोज़ी ॻोल्ह त ख़ुदा बि राज़ी थी पवई मदीने जो घोट बि राज़ी थी मुस्लमान ऊंदह करे छॾी अॻे साल ॿोॾ आई तव्हांजे इलाइक़े में छा हाल हो वरी हिन साल बरसातूं आयूं हिन पासे असांजे नौशहर खां अॻिते छा हाल थियो आहे मुंहिंजा भाउ छो थो थिए कने सोचो न थई अल्लाह ताला जो बानी चए थी बादशाह ए डूबी अकुल नहीं जो तोखे मां बेवकूफी में तंग करे छड़ियो थई हैरान आया रोए थी पूछेस तो रोई छाला थी जतो जो था दरवाजा दुनिया का वो मैंने बंद कर डाला मगर बंद हो नहीं सकता है मुझसे दर खुदा खुदा ॾिसे पियो उन जो कुदरती दरवाज़ो त बंदि थींदो ई कोन उन नौजवान कुंवार
बेधड़क बेबाक बेखौफ थी उनके हक जो चयो त बादशाह जे दिल में चुभी वियो रोई चए थो बस अज खां पोइ मूं तौबह कई तूं मुंहिंजी नंढी भेण आहीं मां तुंहिंजो भाउ हा जेके ॿियनि खे गुनाह खां पोइ शयूं ॾींदोसि तोखे भेण सम्झी ॾियां थो तो मूंखे सच चयो आहे तूं मुंहिंजे ज़हन में अल्लाह जो ख़ौफ अल्लाह फरमाए तो लिल्लज़ीन विहंदा भर में अचे दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾी आवाज़ सां वॾी आवाज़ वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह खां डिजण वारा अल्लाह जे खौफ वारा अल्लाह जो डप रखण वारा रब फरमाए थो उन्हनि जे लाइ बेहश्त आहिनि जंहिंजे हेठां नहरूं थियूं वहल उन्हनि में हमेशा हूंदा व अज़वाजुम मुतहरतुम व रिदवानुम मिनल्लाह वल्लाह बसीरुम बिल इबाद ऐं पाक ज़ालूं पाक हूरों अल्लामा याफ़ई मक्के जो वॾो आलिम वली कामिल बैतुल्लाह जो पाड़ेसरी पंहिंजे किताब में आणे थो पियो त जन्नती हूरूं एॾे कमाल वारियूं आहिनि जो राति अंधेरीअ में उनखे मोकल मिले हेठि निहारे नज़र करे त राति मां ॾींहुं थी वञे उन्हनि जी वात जो पानी बि एॾो अजीब जो मोकल मिले हूर ज़मीन ते थुक छॾे त खारा समुंड बि मिठा थी वञनि पोइ पंहिंजो नग हक़ हलाल ख़ुदा ॾे त शुक्र कजी बाक़ी जेके इहे पान खोर क़ौम ॾिसंदो आहीं पान के सजाए सिंगारे तंग लिबास पाए घिटनि में धिका खाई जीठूं वतन इन्हनि ॾे निहार बि न इन्हनि खे थुक बि न हण हदीसनि में आयो आहे त क़यामत ते ॾिहारे ज़ानीअ जे निरार ते पेशानी ते औरत जी उघर ठहियल हूंदी उन मां पेशाब पूं रत वहंदो मलाक चवंदा चट तूं इन्हे जो शौक़ रखंदे आहिनि उन में एतिरी बदबू हूंदी जो अल्लाह शल पनाह में रखी जहन्नम जा काफ़िर बि रहियूं कंदा मौला हिननि जे धप असांखे तंग करे ॾिनो आहे असांखे कंहिं ॿिए जहन्नम में मोकिल हिन ज़ालिम खां असांजी जान छा असां सोचियो आहे मुसलमान छा चयो अल्लाह जी कामिल वली सोने शाह भिटाई फरमाए थो वठो वञ वाट कंध में फेरज के नहीं वठो वञ वाट कंध में फेरज के नहीं लोणे फेर लपाट लगंदी लतीफ चए अखियों ओहे धार जैसा पसी प्रिय अखियों ही धार जैसा पसी प्रिय के बेदे की ननहार सजनरी सारा घणो रब्बुल आलमीन जी ज़ात बरकाता बांधड़ो पाक ज़ालूं भी जन्नत में होंदियूं वॾी ॻाल्हि वरदवान मिनल्लाह अल्लाह फरमाए थो मां रब राज़ी भी होंदो मान सब शयूं तव्हांखे जन्नत में मिलंदियूं हर शइ मिली वेंदी अल्लाह फरमाए थो जन्नत वारो ॿी का शइ खपे चवंदा न मुंहिंजा अल्लाह का खोट कान्हे अल्लाह फरमाए तो जो कुछ खपे या अल्लाह हर शइ आहे
अल्लाह फरमाइंदो तव्हां जॾहिं खां जावा अव्हां जे कन में बांग आई अल्लाह अकबर जो आवाज आयो बे कन में तकबीर लगी अल्लाह अकबर जो आवाज आयो जमन खां वठी ॿुधंदा आयो त अल्लाह आहे अल्लाह आहे अल्लाह आहे बेटाई फरमायो च तूं अल्लाह है केड़ो दी वाई मसख लिखो वेठी लिखो अखर इहोई मन में वहदहू ला शरीक लहू जातो चवी जीअ ता मञ मुहम्मद कारणी निरतौ मझानी है सो तू वञो कीअं नाई कंध बियन खे वेझा सुभान अल्लाह चओ था परे वारा बि चओ त भलो आहे ॿियनि खे थो कंध नेवाई न नेवाई असां सिंधी माण्हू जी आदत आहे परे खां ॾिसी भाऊ मां गुलाम चवंदा भाऊ मां मुंहिंजे कहिड़े शहर जो थंधा मां गुलामन जी गुलामी ॾिया छो मुझो आका सुनो अरबी अनवर जिंदा हया उन जी गुलामी दे न ॿिया लतूं ॾेई पूरी ॾेई कब्र में पहुचंदी त मदीने वारो मां ॿियनि जी छो गुलामी ॾिया मुंहिंजो आका सुहिणो अरबी अनवर ज़िंदा हया मां फ़क़त उन जो गुलाम आहियां मां फ़क़त उन जो गुलाम आहियां मुंहिंजो हामी मुंहिंजो हादी रहबर जिंदा हया मां फ़क़त उन जो गुलाम आहियां मुंहिंजो हामी मुंहिंजो हादी रहबर जिंदा हया सुभान अल्लाह अल्लाह चवंदो तव्हां चवंदा रहियो अल्लाह 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 मूंखे ॾिठो ही मुझे शहरन जो बियो हिस्सो छपियो आ अब में हिकिड़ो छपियो हली वियो हिन जी वरी अजीब तरतीब आ उथंदे ई मूं अकीदे जो ज़िक्र कयो आ ईमान मुजमल ईमान मुफस्सल उन ते मूं पंहिंजी शायरी कई आ थोड़ी किसट ॿुधायां तव्हांखे ॿुधण लाइ तयार आहियो अलाए न जिन चो सुभान अल्लाह भारा ॿिया नऊज़ बिल्लाह चओ सुभान अल्लाह या करीम या अल्लाह मालिक मिठे जी वहदत मुझो अकीदो आहे पूरो तफसीली बयान मालिक मिठे जी वहदत मुझो अकीदो आहे कुल शै ते उन जी कुदरत मुझो अकीदो आहे सजो तफसील ईमान मुजमल मुफस्सल बयान थियल ॿिया बि कई इन में इशारा आहिनि तवज्जो फरमायो ही अवां ख़रीद कयो अल्लाह ख़रीद कयो इनखे 100 रुपया इन जी मिठाई आ हिन में महबूब करीम जे ज़ात शान बाहे अल्लाह जी तौहीद बाहे सहाबन जो इमामन जो वलियन जो शान बाहे या शायरी अल्हम्दुलिल्लाह अवां के निराली नजर ईंदी ॿिए कंहिं शहरनि जे मजमूए में या तरतीब न हूंदी दुरूद मुझे दिल भर ते पढ़ो त मां अॻिते अर्ज़ कंदो हलां सल्लल्लाहु
अबा हाणे वेही रहो हज़रत क़िबला से कंबर वारा अची विया आहिनि उन जो ख़िताब थींदो मुझे तरफ़ां तव्हांखे अस्सलाम अलैकुम